नादिन नौशरो फिरोज जे दहशतगर्दी तौर अदालत जतोई भाइरनि ख़िलाफ़ 5 केसनि ऐं उन्हनि में पकी ज़मानत जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी 19 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेरान टीवी जो रिपोर्टर महबूब कलोड़ो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, दहशतगर्दी जे अंत वारी अदालत जेको आहे उनमें जतोई भाइरनि जी अॼु ॿुधणियूं रखियल हुयूं। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्ता खान जतोई ऐं संदसि भाउ मसरूर अहमद जतोई जेको आहे अदालत में पेश थिया आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लंजार हाउस खे साइण ऐं उन समेत जेको आहे मोरे थाणे जे 5 केसनि में ऐं उन्हनि में जेके दरख़्वास्तूं ॾिनल हुयूं पकी ज़मानत जो, उन ते अॼु जेको आहे ॿुधणी थी। वकीलनि जा दलील ॿुधंदे जेको आहे ॿुधण खां पोइ अदालत जेका ॿुधणी आहे ॿीहर जेको आहे 19 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी महबूब, जी मेहरबानी।